जज साहब टिकटॉक दुनिया ॾिसे थी बंदि न कयो वञे। हिकु मिनट बिजी जो जज साहब, मां कुझु चवण थो चाहियां। हा चवंदो त तोखे टिकटॉक में माण्हू को तरीक़ो घणा अची रहिया आहिनि। सॼो ॾींहुं टिकटॉक था भरनि, जहिड़ो कम ई नथा करनि। तव्हां पाण ॾिसो। तुम्हारी नज़रों चेहरो छो न साफ़ थींदो, कारो छो थींदो। ऐं इन को अलावा भितिन को रिलियूं ऐं गडरनि मां गेडर ऐं गिलनि मां चूरा था चोराइनि। ऐं इहे सॼियूं चोरियूं करे वञी था टिकटॉक जो पैकेज था कराइनि ऐं कम बि न करनि। ऐं इन जे लाइ जज साहब इहो टिकटॉक बंदि कयो वञे। तव्हां हिन बड़वे खे ॾिसो, हे लूसी चए थो त अञा टिकटॉक बंदि न करायो वञे। छाकाणि मूंखे हिते इंसाफ़ खपे। अॼु इहो टिकटॉक ते बंदि कयो वञे। जज साहब तव्हां हिन जे चवण ते न लॻो। हर को महिल थो करे छो चोरियूं कंदा। हिन खां पुछो टिकटॉक पाण ख़ालिद हुसैन जा टिकटॉक ॾींदो आहे। पुछा ऑर्डर छा सनी देवल त ख़ालिद हुसैन जा टिकटॉक ॾिसंदा आहियो? ख़ालिद हुसैन हिकु दरवेश माण्हू आहे। जज साहब तव्हां पाण ॾिसी सघो था। हे ॾिसो। सनी देवल जी एतिरियूं ॻाल्हियूं ॿुधण खां बाद अदालत इन नतीजे ते पहुची आहे टिकटॉक बंदि कयो वञे।